अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पाण सिखंदासीं चाइनीज़ ॿोली में ख़रीदारी कीअं कई वेंदी आहे या चाइनीज़ ख़रीदारी कीअं था कनि, या वरी पाण चवंदासीं चाइनीज़ ॿोली में ख़रीदारी करण जा जेके चाइनीज़ में जेके वर्ड्स आहिनि उहे सिंधी ज़बान जे ज़रिए पाण कीअं था सिखूं। त दोस्तों पाण हलंदासीं पंहिंजे टॉपिक जी तरफ़। सभ खां पहिरियों तव्हांखे सिंधी चाइनीज़ अकेडमी में वेलकम। उनखां पोइ दोस्तों पाण चाइनीज़ जो पहिरियों वर्ड आहे छियन। छियन मतिलबु मनी, मनी मतिलबु पैसा, छियन। उनखां पोइ चाइनीज़ जो ॿियो वर्ड आहे दो शाओ। दो शाओ, दो शाओ मतिलबु हाउ मच या हाउ मैनी, केतिरो या केतिरा। चाइनीज़ जो वर्ड आहे दो शाओ, हाउ मच या हाउ मैनी, केतिरो या केतिरा। उनखां पोइ दोस्तों चाइनीज़ जो वर्ड आहे कुआई। कुआई मतिलबु युआन, या पाण चऊं चाइनीज़ करंसी इहो आहे, या चीनी करंसी। तंहिंखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे थाए गोएला। थाए गोएला मतिलबु टू एक्सपेंसिव, या पाण चऊं तमामु महांगो आहे या तमामु घणो महांगो आहे। थाए गोएला, थाए गोएला। या पाण चाइनीज़ में उनखे चवंदासीं फंग यू थाए गोएला, मतिलबु दोस्त यार ही महांगो तमामु घणो महांगो आहे, फंग यू थाए गोएला। तंहिंखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे पियान ई ईडियन। पियान ई ईडियन मतिलबु थोरो सस्तो या ए लिटिल चीपर, उनजे लाइ चाइनीज़ जो वर्ड इस्तेमालु थींदो पियान ई ईडियन, थोरो सस्तो। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे वो माई जगह। वो माई जगह, या चाइनीज़ ॿियो इन जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि वो मए जगह, मतिलबु किथे माई या किथे मए। उनजे लाइ मतिलबु उनजी मीनिंग थींदी आई वांट टू बाय दिस, मां हीउ ख़रीद कंदुसि। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे वा बू याओ। आई डोंट वांट इट, मूंखे हीउ न घुरिजे। आई डोंट वांट इट मतिलबु वा बू याओ। उनखां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड शेशे, मतिलबु थैंक यू, महिरबानी। शेशे, थैंक यू, महिरबानी। उनखां पोइ चाइनीज़ जा ॿ वर्ड आहिनि माए, माए मतिलबु पहिरियों जेको वर्ड आहे उनखे पाण थोरो हेठि खां मथे छिकंदासीं माए। ॿियो जेको लफ़्ज़ आहे माए, हिक जी मथे जी मीनिंग आहे बाए या ख़रीद करणु, ऐं हेठियें जी मीनिंग आहे माए मतिलबु सेल या विकिणणु। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे शांगदियान। शांगदियान मतिलबु शॉप या स्टोर, शांगदियान। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे डोंगशी, आइटम या थिंग्स, शइ या सामान, डोंगशी। या हाणे तव्हांखे रिवीजन कराए इन पेज जो माए, माए मतिलबु बए ख़रीद करणु। उनखां पोइ ॿियो वर्ड आहे माए मतिलबु सेल विकिणणु। ॾिसो टोन अलॻि अलॻि आहे। उनखां पोइ चाइनीज़ जो टियों वर्ड आहे शांगदियान। शांगदियान, तंहिंजी मीनिंग थींदी शॉप या स्टोर या दुकानु। उनखां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे डोंगशी मतिलबु आइटम या सामान। त दोस्तों उमेदु आहे त अॼु तव्हां बिगनर जे हिसाब सां मतिलबु शॉपिंग जे जेके टर्म्स आहिनि, टूल्स आहिनि या वर्ड्स आहिनि उहे तव्हां सिखिया, मतिलबु आसानी सां थोरा घणी तव्हां शॉपिंग करे सघो था चाइनीज़ ॿोली में। त वधीक सिखण जे लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा ऐं वधीक नए वीडियो जे लाइ इंतज़ार में रहंदा। महिरबानी, शुक्रिया।